इहो तय थियो हुयो मंसूर खान त तव्हां अॼु राति क़ातिल मुंहिंजे हवाले कयो ऐं सुभाणे राति मां चाकर खान खे आज़ाद। अकबर खान होॾां तव्हां चओ था त मूं चाकर खान खे मारे छॾियो आहे। मूंखे रुॻो इहो ॿुधाए त तूं हिते दिलावर खान जी जासूसी करण थो अचे या मुंहिंजो दोस्त या हमदर्द बणिजी थो अचे? मां तव्हांजो हमदर्द ऐं दोस्त आहियां अकबर खान, तॾहिं तव्हांखे चवां थो त चाकर खान जो खून तव्हांखे महांगो पवंदो। सावल खान वारा चाकर खान जा मुखालिफ़ थी चुका आहिनि ऐं हिन दिलावर में एतिरो दम ई न आहे जो हू मूं साम्हूं थिए। पोइ ॿुधाए केरु आहे जेको चाकर जो मूंखां पलान वठंदो? जॾहिं चाकर खान जो लाश हुनजे ॻोठ पहुचंदो न त पोइ पूरो ॻोठ उनजो हमदर्द बणिजी तव्हां सां पलांद करण लाइ मैदान में लही ईंदो। जे हुनजो लाश ई मालिकनि खे न मिले त पोइ मां तव्हांजे मथां भरोसो करे क़ातिलनि खे कीअं हवाले कंदुसि? चाकर जो लाश हुननि जे वारसनि हवाले करे सघिजे थो, एतिरो त भरोसो करे सघे थो न तूं मूं मथां? मां दिलावर खान तरफ़ निकिरां थो, अॼु राति क़ातिल तव्हांजे हवाले कंदासीं। मूंखे उमेद आहे त तव्हां चाकर खान खे नुक़सानु रसाइण लाइ तमामु जल्दबाज़ी में को बि क़दम न खणंदो। जेके क़दम खणणा हुया खणी छॾियासीं। हाणे मंसूर खान तूं दिलि जाए कर, को बि क़दम न खण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।